अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुझो नालो अता मोहम्मद है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुझो यूट्यूब चैनल। यार कल मुंहिंजी तबियत ख़राब हुई तंहिंजे करे मां वीडियो अपलोड न करे सघियुसि। अॼु हिकु अमरा बीठो आहे यार खाटी कटे थो मूंखे ॾिसी भॼे थो अलाए छो कैमरे को या त डिॼे थो अलाए छा अथसि जेको कैमरे खे ॾिसी भॼी रहियो नेठि वीचारो पकड़जी पियो। ॾिसो बदतमीज़ी करे थो ॻाल्हाए बि सही नथो। दोस्तों ही ॾिसी रहिया आहियो तव्हां सावण खे। असांजे इलाइक़े में सावण ॾिसो माशाल्लाह ज़बरदस्त सावण आहे। ॾिसी सघो था तव्हां हिते कमंद सावानी हे अवेस भाई जो कमंद आई सावो बीठो आहे। हिन किसोलो बोर आहे न हिन जे करे वरी पाणी ॾिनो आहे थी कमंद सावो बीठो आहे। असां जेके अॻे ॾींहुं मां वीडियो में ॾेखारियमि उहो कमंद बिल्कुलु सड़ी विया नी। ही कमंद सावो बीठो आहे छाकाणि त उहो बोर तव्हांखे हलंदे नज़र अची रहियो हूंदो। मां तव्हांखे ॾेखारियां थो बोर जेको अवेस भाई जो हले थो उनजो सौट बि हुते बीठो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो। ही ॾिसो फुटी बि हे असांजी फुटी आहे। मां तव्हांखे अवेस भाई जी फुटी ॾेखारियां थो ऐं हुते मुंहिंजो सौट बि बीठो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो अवेस भाई जी फुटी तुरा असांखो अॻु में तॾहिं मुंहिंजी थोरी वॾी आहे ऐं असांजी फुटी थोरी नंढी आहे। हे ॾिसी सघो था तव्हां। मंझंदि जो टाइम आहे तक़रीबन ॿिनि जो टाइम आहे बंदि थिया हाणे 2:27 थिया आहिनि। ही दोस्त ॾिसो ही बीठो आहे अवेस भाई जो सौट ऐं हिननि जो जिगलो हले थो। थोरो ई मुफ़ासिले ते हिननि जो कमंद आहे अवेस भाई अंग तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो। माशाल्लाह ज़बरदस्त असांजी सावण आहे। फुटी बि ॾिसी सघो था तव्हां। हिन फुटी खे खाद आयल आहे असांजी जेका फुटी आहे उनखे खाद न आहे जे करे असांजी नंढड़ी बीठी आहे ऐं हिननि जी जेका आहे थोरी वॾी फुटी आहे हिन जे करे माशाल्लाह फुटी हिननि जी बि ज़बरदस्त आहे। नंढे पाणी हले थो ॾिसी सघो था डिगलो हले पियो पंहिंजी ज़मीन भराइनि था। माशाल्लाह ज़बरदस्त भली ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। हिननि जो पाणी हले पियो ॾिसी सघो था तव्हां पाणी हले थो माशाल्लाह ज़बरदस्त आहे भली ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। नवाब भाई आहे हिते वेठो आहे कमु करे करे वीचारा जा हाल ॾिसो वार बि खिंडरिया पिया अथसि। अवेस भाई जो सौट आहे ही ॾिसो वरी शरारत करे थो शरारती ॿार आहे। ही ॾिसो भींड पियो हाणे कमु करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे थकी पियो हाणे ग़रीब भींड न हणंदो पियो छा कंदो भींड हणे पियो। हालात ॾिसो हाल ॾिसो तव्हां पाण ॾिसी सघो था। जेको अगरि वेठो हुयो मां हिनसे मुलाक़ात न करे सघियो त हाणे मां वरी मोदी जी मुलाक़ात कईमांसि। ॾिसो डिगले जे मथां वेठो आहे पाणी हले थो हुनजी देखभाल करे थो हुनजो ख़्यालु करे थो डिगले जो। हा थोरो मथे बि आहे मूं हेॾे करे ॾिसी रहिया मंझंदि जो टाइम आहे यार हिन कैमरो मुंहिंजे अखियुनि में सिज तेज़ वञे थो तंहिंजे करे